नाजरीन, बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद तरफ़ा बोर्ड ऑफिस हाल में जश्न ईद मिलादुल मल्हायो वियो। मिलाद तकरीब खे नाले वारे आलिम सैयद हसन बख्श शाह खिताब कयो। मशहूर नातख़्वां ज़ीशान कादरी, मोहम्मद छुट्टल मलाह, रियाज़ ज़रदारी ऐं ॿियनि नातों पेश कयूं। तकरीब में कंट्रोलर डॉक्टर वहीद मुराद, सेक्रेटरी एहसान इलाही भुट्टो, इशफाक अहमद शेख, ग़ुलाम मुश्तबा डोगर, कादरी अज़ीज़ुल्लाह कुंभर, मोहम्मद सालेह पीरज़ादो, निसार अहमद कीरियो, ज़ुहैब अली समेत बोर्ड जे मुलाज़िमन वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। अमर हयात वो भी तसव्वुर करे जी अमर मवाद वो पंहिंजे अमर जो तसव्वुर करे इंशाअल्लाह महबूब मुस्तफ़ा जो सदको अमर जी जन सदको तव्हां सॼा बेड़ा बि पार थी वेंदा। ॾाढा सुभान अल्लाह। जबल पाजी जगह तव्हां हटंदो न आहे। ये सैयद जी ज़बान यादि रखी छॾिजां, सैयद जी ज़बान यादि कजां। जबल पाजी जगह तव्हां हटंदो न आहे, पर जेके अबी हमारी दुआ ते हूंदी न, जेकॾहिं जबल खे इशारो कंदो त जबल जगह ॾे त जबल बि ॿ थी करे उन अबी हमारी फरमा बरदार में जगह ॾे। सुभान अल्लाह। शेर हले ॾाढा सुभान अल्लाह।